अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह जा प्यारो जन्नत जा अक़दारो। किन दोस्तनि जा मैसेज हुआ त असांजे घर में हर वक़्तु परेशानी आहे, ग पी किरोध आहे, असांजो पिटको ई पिटको आहे, माना कंहिं ॻाल्हि में सुकून ई कोन्हे को असांखे घर में। सुणा ॿिनि ॻाल्हियुनि जी वजह सां अल्लाह जी बरकत घर में न रुकंदी आहे। रब जी रहमत उन ॿिनि ॻाल्हियुनि जी वजह सां घर में कॾहिं बि न रुकंदी आहे। नंबर 1 ते जंहिं घर में गार निकिती, हिकिड़ो सेकंड तो चए न, हिकिड़ो सेकंड भी वॾो आहे। रब जी रहमत अल्लाह जी बरकत उन वक़्त में निकिरी वेंदी। ऐं जंहिं घर में नंबर 2 ते जंहिं घर में अल्लाह जो ज़िक्र न हूंदो आहे, रब जी इबादत न हूंदी आहे, त उन घर में अल्लाह पाक जी का बि रहमत ऐं बरकत न हूंदी आहे। उन घर में शैतान इब्लीस जो सहारो घणो हलंदो आहे। रब पाक के याद कर, अल्लाह पाक जो जिक्र क्यों, रब पाक के पुकारियो सची दिल ऐं मन सां। याद रख, नमाज लाज़िम थी, नमाज सां प्यार रखजांइ, नमाज सां मोहब्बत कजांइ। जंहिं घर में नमाज न आहे उन घर में खुदा जो कसम शैतान इब्लीस जो हूंदो आहे। ये ॿ ॻाल्हियूं तव्हां करे ॾिसो, ॿ ॻाल्हियूं इहे तव्हां करे ॾिसो। जेकॾहिं हिकिड़े तव्हां अॼु जेकॾहिं हिनमहिल तव्हां करे ॾिसो न, तव्हांखे अल्लाह पाक हिनमहिल बि यकीन कर। मां इहो नथो चवां त तव्हां हेतिरा दफ़ा पढ़ो, हेतिरा दफ़ा कयो, हेतिरा दफ़ा न। अल्लाह जो ज़िक्र विर्द थींदो, रब पाक उन घर खे ॾिसंदो आहे। रब तो चए जंहिं घर में मुंहिंजो नालो ई न आहे त उन घर खे मां छा ॾिसां? छा ॾुखे वक़्त में त हर कोई अल्लाह खे यादि कंदो आहे, ॾुखे वक़्त में हर कोई रब खे यादि कंदो आहे। मज़ो तॾहिं आहे हिन ख़ुशीअ जे वक़्त में अल्लाह खे यादि कर। जेकॾहिं बरकत जे लाइ परेशान आहे न त असांजे घर में बरकत कान्हे, त ॿ ॻाल्हियूं रख पाण में। गार कढणु बंदि कयो घर में। नंबर 2 ते अल्लाह जो ज़िक्र कयो, रब जो ज़िक्र कयो, अल्लाह जो शुक्र कयो। इंशाअल्लाह तबारक अल्लाह, अल्लाह जो मौजज़ो उन वक़्त में ॾिसंदे जंहिं वक़्त में तुंहिंजे घर में अचानक किरोध पइजी वञे। इंशाअल्लाह तबारक अल्लाह करे ॾिस, यकीनन सां दुआऊं कंदे। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।